नंद चंद चवंता हे अर्जुन तो निरंतर मुंह में ही मन लगा श्रद्धा भक्ति सां निष्काम भाव सां सब कुछ मुखे अर्पण कर, मांजी ही पूजा कर, मां ही सर्वशक्तिमान आया, सब जे सहारे जे रूप में मुखे ही प्रणाम कर। ॾिसो भगवान साफ़ था ॿुधाइनि, भगवान श्री कृष्ण चंद्र ॼाणनि था कि अॻिते कलयुग अचण वारो आहे। भगवान चरण खया ऐं कलयुग पेर रखिया त हिते माण्हू ॾाढा शंका करण वारा आहिनि, संदेह करण वारा आहिनि। इन करे श्री कृष्ण भगवान हिते गीता में साफ़ था चवनि, मां ही सच्चिदानंद आहियां, मां ही परमात्मा आहियां, मां ही निरंकार आहियां। गीता में हिकु हिकु ॻाल्हि भगवान साफ़ चई आहे। छो जो कलयुग में बहस करण वारा, कई शंकाऊं करण वारा, उहो भगवान अलॻि सम्झंदा, निरंकार श्री कृष्ण खे अलॻि सम्झंदा। इन करे भगवान साफ़ चई छॾियो आहे कि मां ही सच्चिदानंद आहियां, मां ही परमात्मा आहियां। ऐं ईअं बि था चवनि तूं मूंखे ई प्रणाम कर, मूंखे पंहिंजो दिलि ॾे, मूंखे यादि कर, सभु कुझु मूंखे अर्पण कर, तूं मुक्त थी वेंदे, मूंखे पहुचंदे। साफ़ था चवनि। राम जी लिकाइनि था, ॾिसो रामायण में, है न, हम दशरथ नंदन, है न, असां अयोध्या जा राजकुमार आहियूं, लिकाइनि था। राम जी खोले करे नथा ॿुधाइनि, लेकिन श्री कृष्ण ॿुधाए छॾियो। छो जो राम जी त्रेता युग में आया और श्री कृष्ण भगवान असां ते कलयुगी माण्हुनि ते कृपा करण जे लाइ गीता में साफ़ ॿुधाया। चवनि था हे अर्जुन, मां मनुष्य जो रूप धारण करे ईंदो आहियां न, कई मूर्ख माण्हू मूंखे सुञाणे न सघंदा आहिनि, मूं परमात्मा जो अपमान कंदा आहिनि। छा चइजे, माया ही अहिड़ी आहे। चओ हरे राम। त हाणे भगवान कृष्ण जा सुंदर वचन ॿुधो भाई। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था ईअं तूं कंदे, छा कंदे, मुंहिंजे वचन जो पालन कंदे त तो लाइ मां इहो सचो कसम थो खणां, छो त तूं मुंहिंजो ॾाढो प्यारो सखा आहीं। अर्जुन भगवान कृष्ण खे दोस्त सम्झंदो, तंहिं करे सभु कर्मनि जे आसरे खे त्यागे रुगो हिकु मूं सच्चिदानंद परमात्मा जी शरण अच। मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुसि, तूं चिंता न कर। ॾिसो भाई, 4 वेद आहिनि, 6 शास्त्र आहिनि, 18 पुराण, 108 उपनिषद आहिनि, श्रुतियूं, ग्रंथनि जो कोई हिसाब ई कोन्हे। ये त केवल जेके भगवान वेद व्यास महाराज जे द्वारा जेकी रचना थियल आहे, ॿियनि संतनि खे मिलाईंदव अगरि त रामायण शतकोटि अपारा, 100 करोड़ त रामायण आहिनि। चओ हरे राम। एॾनि जेके बि वॾा वॾा महापुरुष संत थिया आहिनि, उन्हनि पंहिंजा पंहिंजा ग्रंथ लिखिया आहिनि। अॼु डोंगरे महाराज थिया, उन्हनि रामायण ई लिखी, पर पंहिंजे भाव सां, पंहिंजो उन भाव प्रेम जोड़े करे उन्हनि उहा कथा लिखी। अहिड़ा कई संत थिया, उन्हनि भागवत कथा बि पंहिंजी जेकी चई, उहा बि हिकिड़ो ग्रंथ बणिजी वियो। कबंद रामायण अलॻि आहे, दक्षिण रामायण अलॻि आहे, कई संतनि जेके लिखिया आहिनि उहे रामायण अलॻि आहिनि। गीता जी कई संतनि विवेचना कई आहे, जीअं स्वामी राम सुखदास महाराज, जय दयाल गोविंद का, महात्मा गांधी, कई संतनि कयूं, टीका कई आहे। उनजो तो कोई हिसाब ही कोन्हे, पर मूल जेके भगवान वेद व्यास रचना कई, वेद वाणी पढ़ण असांजे बस जी ॻाल्हि न आहे, वरी सम्झण।
गुरुनि को समझजे तो वेदन जो सार भगवान कलयुग जे लाइ गीता में रखी छॾियो। वरी गीता में भी सार 18 अध्याय भक्ति पाइण जे लाइ। वरी 18 अध्याय में 66 नंबर श्लोक जेको हिनमल असां पढ़ूं था पिया। भगवान चवनि था सर्वधर्मान परित्यज्य। अक्सर असां सोचींदा आहियूं भक्ति करण जे लाइ अरे ईअं धर्म त उहो न थी वेंदो, हीअ ग़लति त न आहे, ईअं सही आहे, हीअ कजे की न कजे, बार बार शंकाऊं कंदा आहियूं। तंहिंजे करे भगवान चवनि था कि मुंहिंजे शरण खां वधीक कोई धर्म कोन्हे। बाक़ी सभु जेके नंढा नंढा धर्म आहिनि, मां सभिनि खां वॾो धर्म आहियां, त मुंहिंजे जेके शरण अची आहे उन वॾे धर्म जो पालन कयो। जहिड़ी तरह सां वण खे हरो भरो रखिणो आहे, तव्हां पतनि खे पाणी ॾियो, तव्हां टहनियुनि खे पाणी ॾियो, शाखाउनि खे ॾियो, गुलनि खे फलनि खे पाणी ॾियो, ठीकु आहे। आख़िर उहो वेंदो काथे, हेठि किरंदो वण मां, जड़ में पहुचंदो तॾहिं त वण हरो भरो थींदो। त थी थो सघे हेठि न बि किरे, हेॾे होॾे हली वञे पाणी। ऐं वण खे अगरि हरो भरो रखिणो आहे, सिधो जड़ में ई पाणी ॾियो, त टहनी शाखा फल ऐं गुल सभु हरा भरा थी वेंदा। त श्री कृष्ण चवनि था मां ई सभिनि जो सर्वस्व परमात्मा आहियां, तूं मुंहिंजी शरण वरिती यानी सभिनी धर्मनि जो पालन कर। चओ हरे राम। सर्वधर्मान परित्यज्य, पोइ छा करे, मामेकम शरणम व्रज। मामेकम यानी माम एकम, हिक मुंहिंजी, एक मुझ परमात्मा की शरण में आ जा। हा न, ये न भाई गंगा किनारे गंगादास, जमुना किनारे जमुनादास। चवण जो मतिलब ठीकु आहे, सभिनी देवताउनि खे प्रणाम आहे, पर प्रेम आत्मा लक्ष्य हिकु इष्ट में हुजणु खपे। तॾहिं चवनि था भगवान कि मूं हिकिड़े परमात्मा जे शरण में अच। जहिड़ी तरह सां कंहिंजो विवाह थींदो आहे त पतीअ जे लाइ उनखे चऊं पति न मिलंदे भाई, पति ईंदो ई कोन, अमेरिका ई रहंदो, और तूं शादी करे हिते रहंदीअ, पति उते रहंदो। ससु हूंदे, सहुरो हूंदे, ॾेर हूंदे, ॾेराणी, जेठ जेठानी, ॿार हूंदे, हरो भरो परिवार अथई, पति कोन ईंदे, उहो अमेरिका रहंदो। तूं शादी करे हिते अकेली रहंदीअ, ऐं कॾहिं आयो न आयो कोई गारंटी न आहे, 10 साल में बि अचे न अचे। कॾहिं कॾहिं फोन ते ॻाल्हाईंदी करेसि, कोई कंदी सदोरी शादी, कंदी भाई? वीचार कयो था कि न मतां करणु खपे कि न करणु खपे? हरे राम। तहिड़ी तरह सां मानव सबह राम के नाते, ये पतिव्रता स्त्री ससु सहुरे खे बि माता पिता जे तुल्य प्रेम कंदी आहे, हा न। नंढे ॾेर सां बि पुट जहिड़ो प्रेम कंदी आहे, भाउरनि जहिड़ो प्रेम कंदी आहे, जेठ जेठानी ॾेर ॾेराणीअ सां। छो कि पतीअ जा संबंधी इन करे, आहे कि न? तहिड़ी तरह सां हिकिड़ो भक्त सभिनी देवताउनि खे प्रणाम कंदो आहे कि हे बि मुंहिंजे परमात्मा श्री कृष्ण जा अंश आहिनि। हिननि में बि भगवान पंहिंजी थोरी थोरी जोत रखी आहे, हे बि हुन जा फैमिली मेंबर आहिनि। हा, ब्रह्मा जी खे भगवान पुट बणायो आहे, शिव जी खे पंहिंजी आत्मा था चवनि। अच्छा, हे बि हुननि जा फैमिली मेंबर आहिनि। प्रभु तव्हांखे बि प्रणाम। भोले बाबा, तव्हां त श्री कृष्ण जी आत्मा आहियो, भक्तीअ जा द्वार आहियो, लेकिन ॿियो कुझु न एतिरी अभिलाषा आहे, श्री कृष्ण जे चरणनि में प्रेम ॾिजो। अंबे माता, अच्छा तूं ई आई हुई यशोदा मैया वटि? हा, जस्ट बॉर्न बेबी ठही करे, नंढी नंढी कन्या ठही करे आई। माता तुंहिंजे चरणनि में बारंबार प्रणाम आहे। बुआ जी कृपा कयो, श्री कृष्ण जी भक्ति ॾियो, भक्ति करण जी शक्ति ॾियो। इहो चइबो आहे। सभु नाता प्रभुअ जे करे, पतीअ जे करे, परम पतीअ जे करे। लक्ष्य त हिकु ई आहे न। इहो प्रणाम करणु, वंदन करणु, स्तुति करणु बेकार न आहे, सफली आहे। इहो भेदभाव बि न आहे। कई माण्हू पुछंदा आहिनि, अंबे माता जे मंदिर में अंबे माता मिलंदी आहे, शिवजीअ में शिवजी मिलंदा आहिनि, झूलेलाल मंदिर में झूलेलाल, तव्हां वटि सभु भॻवान छो? हा, शिवजी बि तव्हां वटि,
हनुमान महाराज भी, अंबे माता भी, गुरु ग्रंथ साहब महाराज भी, गुरु नानक देव भी, सतगुरु तो सब आहिनि, साईनाथ भी। अरे कोई भगवान छॾियो ई कोन्हे तव्हां त। चओ हरे राम। त असां चवंदा आहियूं इन करे पतो न आहे कंहिंजी दिलि कंहिं स्वरूप सां थी जुड़े, उहो ख़ाली छो रहे। हिन दरबार में सभिनि खे सभु मिली वञे। आ जेके श्री कृष्ण सां प्रेम आहे उहे बि ख़ुशि रहनि। पूरी फैमिली आहे, जॉइंट फैमिली आहे, अकेला नथा रहनि भॻवान। परिवार सां गॾु आहिनि, जिते परिवार सां सभु गॾु हूंदा आहिनि उते ख़ुशी अलॻि हूंदी आहे, आनंद अलॻि हूंदो आहे, हा न। चओ हरे राम। सर्वधर्मान परित्यज्य, ये शंकाऊं करण छॾियो। मां में कम शरणम व्रज, तूं मूं हिकु परमात्मा जी शरण में अची वञ। छा थींदो? अहम त्वा सर्व पापे विहो मोक्षयिष्यामि, मां तुंहिंजा सभु अपराध क्षमा कंदुमि। कई जन्मनि जा अपराध आहिनि, भोजन में अपराध था थियनि, जल में, अरे खेती किसानीअ में अपराध था थियनि, बुहारी पाइण में जीव था मरनि। रोज़ असां अलाए घणा अपराध कंदा आहियूं। उनजे लाइ 5 महायज्ञ करणा पवंदा आहिनि, हवन करणो पवंदो आहे, ब्राह्मण खे भोजन ॾियणो पवंदो आहे, गौ माता खे ग्रास कढणो पवंदो आहे, ठाकुर जीअ खे भोग लॻाए करे इन तरह सां 5 महायज्ञ थींदा आहिनि। पोइ भोजन करणु खपे। असां कुझु बि नथा कयूं, सभु नियम कर्म धर्म वही आहे। त छा कयूं? श्री कृष्ण चवनि था मुंहिंजी शरण वठ, मुंहिंजी भक्ति कर, मां तुंहिंजा सभु अपराध क्षमा कंदुमि। पोइ वरी छा चयूं? मां चिंता छॾे छॾ। अगरि तूं मुंहिंजी शरण वरिती त भरोसे सां वठ, विश्वास सां कि अॼु खां मां तुंहिंजी शरण आहियां, तुंहिंजो जीवन पलटजी वेंदो। केवल भावना जी त ॻाल्हि आहे। भगवान चवनि था जे सची भावना कई मां भक्ति कंदुमि, ओॾी महिल ई साधु बणिजी वियो। इरादो अहिड़ो कि अहिड़ो न हुजे कि सुबुह जो उथंदुमि मां वरी 8 थी विया, न। इरादो अहिड़ो कि बसि हाणे मूंखे निरंतर भक्ति जीअणो, भक्तीअ जे लाइ आहे। संसार उलट पुलट थी वञे, कम बिगड़ी वञनि, मां राजा बणा या भिखारी बणा, मूंखे त भॼन करिणो आहे, मां त उनजी शरण आहियां। त साधु बणिजी वियो। भगवान चवनि था साधु केॾी महिल बणियो? जेॾी महिल वीचार कई ओॾी महिल ई। सुभाणे न बणंदो, हिकु माला फेरे करे पोइ बि न बणंदो, तिलक त लॻाए अचे उहो बि न, ओॾी महिल ई जाते वेठो आहे, जंहिं अवस्था में वेठो आहे, संत बणिजी वियो। कमाल आहे। डॉक्टर बणण लाइ बि 15 साल 20 साल पढ़ाई करणी पवंदी आहे। हा, 5 पास करण जे लाइ बि 5 डिग्री खपे। ABCD लाइ बि KG1 त खपे, 1 साल त खपे। कमाल जी ॻाल्हि आहे। नंढी नंढी ॻाल्हि लाइ वॾो वॾो समय, ऐं संत बणण जे लाइ 1 मिंट काफ़ी आहे। 1 मिंट केॾी वॾी ॻाल्हि आई आहे। दुनिया में कोई अहिड़ी दयालु इंस्टीट्यूशन न हूंदी जेकी चए अची वञो भाई 1 ॾींहं में डॉक्टर बणायो, 1 ॾींहं में वकील बणिजी वञो, 1 ॾींहं में गायक बणिजी वञो, भाई अचो। दुनिया में 3 लोकनि में कोन्हे, केवल श्री कृष्ण। चवनि था तूं वीचार कर बस कि मां निरंतर भक्ति कंदुमि, अॼु खां मां पाप न कंदुमि, ग़लति रस्ते न वेंदुमि, बस तूं साधु बणिजी वञ। साधु साधु रेव समंतव्य। ओॾी महिल ई भगवान मञी छॾियो त इन खां वधीक ॿी कहिड़ी टीका खपे? ॿियो कंहिंजी गारंटी खपे ॿुधायो? हा, सभिनि खां वॾा भगवान आहिनि। उन्हनि चयो तूं संत बणिजी वञ त बणिजी वियो संत। करे कोई इरादो। हा, ईअं बि नथा चवनि तूं धंधो न कर, वापार न कर, घर जो कमु न कर, सभु कंदे कंदे बसि हाणे ग़लति रस्ते ते न वञिजां, पाप बुद्धीअ में न लॻजां, भक्ति कर। बसि लक्ष्य भक्ति आहे निरंतर। समय मिलियो वरी भजन, कमु कंदे कंदे भजन, लक्ष्य भगवान जो प्रेम प्राप्ति। साधु बणिजी वियो। चओ हरे राम। और केॾी महिल ओॾी महिल ई उनखे परम शांति मिलंदी आहे। क्षिप्रम भवती धर्मात्मा, ओॾी महिल ई धर्मात्मा बणिजी वियो। शश्वत शांति निगच्छति, उनखे शाश्वत शांतिअ जी प्राप्ति थींदी आहे। त हाणे भगवान चवनि था तूं चिंता न कर, शोक न कर, और शंका भी न कर, डाउट न कर।
कि भगवान चयो आहे ईअं त न आहे भगवान छॾे छॾींदा, धोखो त न ॾींदा भगवान। इहा ई चिंता आहे। भगवान चवनि था विश्वास जी कमी तुंहिंजी आहे ऐं कलंक मुंहिंजे मथां थो लॻे। साधक संजीवनी में लिखियलु अथव कि विश्वास जी कमी तुंहिंजी आहे, भरोसो तुंहिंजो कचो आहे ऐं कलंक त तूं मुंहिंजे मथे ते थो हणे। मां कॾहिं कंहिंजी बांह छॾी आहे? चओ हरे राम। हे तो 66 नंबर श्लोक यादि करे छॾियो भाई, सभिनि खे यादि हुजणु खपे। चओ सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो, अहं त्वा सर्व पापेभ्यो, बोलो अहं त्वा सर्व पापेभ्यो, अहं त्वा सर्व पापेभ्यो, मोक्षयिष्यामि मा शुचः, मोक्षयिष्यामि मा शुचः। सब अपराध तुंहिंजा क्षमा कंदुमि, तू चिंता न कर, शोक न कर, शंका न कर, विपरीत भावना न कर, उल्टा ख्याल न पचाए। ये अड़ंग बड़ंग स्वाहा, ये हवन में स्वाहा कबी आहे न, जब तिर विझी करे सभु फोकट जा ये फालतू वीचार अचई, शंका करण वारा, अविश्वास जा, त संत चवनि था चई छॾियो अड़ंग बड़ंग स्वाहा, उनजो हवन थियो। सम्झो था? ये अड़ंग बड़ंग चइबा आहिनि। असां न सॾु कयोसीं इन्हनि वीचारनि खे, पाण ई अची विया। असांजी बुद्धि अहिड़ी हूंदी हा न भाई, त हिनखे छा चवंदो? ईअं सम्झो हवन भरे थो, ये फालतू जा वीचार आया आहिनि प्रभु, ये मां कयां थो स्वाहा, वरी न अचनि, अड़ंग बड़ंग स्वाहा। चओ हरे राम। मिठो राम, प्यारो राम, स्वीट राम, सीता राम, स्पाइसी राम। स्पाइसी आहे भगवान श्री कृष्ण तो स्पाइसी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान तो मिठा आहिनि, राम जी तो मर्यादा पुरुषोत्तम आहिनि। कॾहिं टंग टेढ़ी न कई अथऊं, कन्हैया 8 जगन तो टेढ़ा ही टेढ़ा पूरा, गर्दन टेढ़ी, अखियूं टेढ़ियूं, हाँ हथ भी टेढ़ा, कमर भी टेढ़ी, पैर भी टेढ़ा, जंगूं भी टेढ़ियूं, करनी भी टेढ़ी, वचन भी टेढ़ा, टेढ़ा ही टेढ़ा पूरा। लेकिन लक्ष्य सिद्ध हुआ, प्रेमावतार। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। तब भाई भगवान ते भरोसो रखो, खोटा विचार न कयो। तुलसी अजहूं राम भज, अजहूं राम भज। छाड़ कपट छल छाह, छाड़ छपट छाण। शरणागत की राम ने, शरणागत की राम ने। कब नहीं पकड़ी बाह, कब नहीं पकड़ी बाह। तुलसीदास जी चवनि था भाई शंका न कर, विश्वास रख, विश्वास रख गुरुनि में, गुरुमुख बणी बणी। भाई हाणे भी राम जो भजन कर। राम श्याम एक ही ना, हिते श्री कृष्ण जी थी हले तो श्याम समझो, राम समझो, कोई भेद कोन्हे। कि तुलसी अजहूं राम भज, छाड़ कपट छल छाह। छा त्याग कर? कपट, जेको दिल में आ वो जबान ते रख, करनीअ में रख। छल न कर, सरल बणजी वञ। भगवान खे सरल माण्हू ॾाढा पसंदि आहिनि। ऐं तूं शरण पओ प्रभुअ जी, पोइ इहो मन में ख़्यालु न आण कि भगवान छॾे छॾींदा। अरे तूं भले भुलिजी वञे, भगवान तोखे न भुलंदा। शरणागत की राम ने कब नहीं पकड़ी बाह। कॾहिं कोई ईअं थियो आहे कि भगवान बाह छॾे छॾी हुजे, या कंहिंखे चयो हुजे मां तोखे शरण न रखंदुमि। रावण जो भाउ आयो सॻो विभीषण, उनखे बि भगवान शरण में रखियो। रावण केरु? जे पत्नी हरण कई आहे, दुश्मन आहे, जंहिंजे लाइ बानर सेना इकट्ठी करणी पई, समुद्र पार करणो पियो। उन रावण जो सॻो भाउ विभीषण आयो आहे। माण्हू केॾो डिॼंदो, भउ कंदो, शंका कंदो, उनखे अचण ई न ॾे। लेकिन राम जी उनखे लंकेश चई करे सॾु कयो, राजा बणाए छॾियो। केॾा दयालु आहिनि। अच्छा एतिरी ॻाल्हि न आहे, भगवान जे मन में त कोई द्वेष कोन्हे,
जॾहिं युद्ध समाप्त थी सीता मैया अची वई त विभीषण महाराजन चवनि था प्रभु अंदरि हिकिड़ी स्त्री वेठी आहे उन सां मिलंदव। माता वेठी आहे, खीर वेठी आहे। विभीषण चवनि था रावण जी माता, विभीषण जी भी माता, लेकिन रावण तव्हां सां दुश्मनी कई आहे, तव्हांखे घटि वधि ॻाल्हायो आहे, तव्हांजो अपमान कयो हो, तव्हांजो पाप कयो, जगत जननी माता सीता जो हरण कयो, ये उन जी माता आहे। प्रभु तव्हां उन सां मिलंदो। राम जी राजीव लोचन नेण भरिजी आया, चवनि था विभीषण इहो छा थो चए तूं? असांजी त रावण सां बि दुश्मनी न हुई, पर सीता जो ने हरण कयो आहे, सीता खे त वापसि वठणो। असां केॾा बार चयोसीं रावण तूं ईअं ई सीता जी वापसि कर, असां वापसि हली वेंदासीं। हीअ रावण जी माता न आहे, तुंहिंजी बि माता आहे, ऐं तुंहिंजी माता न आहे मुंहिंजी बि माता आहे। भगवान वञी करे चरण वंदन था कनि उन माता केकसीअ जो, रावण जी माता जो, उनखे प्रणाम कयो आहे राम जी। ओहो, एड़ी मर्यादा, एड़ो प्रेम, एड़ी करुणा। कोमल चित अति दीन दयाला, कारण बिन रघुनाथ कृपाला। बिना कारण जे करुणा कृपा करण वारा श्री रघुनाथ श्री कृष्ण, उनखे प्रणाम कयो आहे। और जो उनखे भगवान गले लगायो, दर्शन ॾिनो, उनजो रोम रोम पुलकित थियो, जीते जी मुक्ति मिली वई। भगवान गले लगायो, प्रणाम कयो आहे भगवान, उनखे भगवान मुक्ति ॾिनी, मोक्ष ॾिनो। चओ हरे राम। त जेको दुश्मननि सां प्रेम थो करे ऐं कम से कम वैल्यू उद्धार, भगवान घटि खां घटि छा ॾींदा आहिनि? मोक्ष। ऐं वधीक खां वधीक प्रेम, उन खां वधीक कुझु बि कोन्हे, हा न भाई? प्रेम भक्ति खां वधीक छा ॾेई सघंदा भगवान? अरे प्रेम में भगवान ॿधिजी वेंदा आहिनि, भगवान गुलाम बणिजी वेंदा आहिनि भक्तनि जा। त्रिलोचन महाराज जा नौकर बणिजी विया भगवान, 13 महीननि तक नौकरी कंदा रहिया वेश बदिले, कि उनजो नौकर छुट्टीअ में हली वियो आहे। कमाल आहे। कंहिं भगवान खे चयो प्रभु हिकिड़ो नौकर छुट्टीअ ते वियो, तव्हां त ही करोड़नि अरबनि जी रचना था कयो रोम रोम में, ॿ चारि नौकर मोकिले छॾियो आहे। भक्त जी एॾी चिंतावत त भगवान चवनि था ईअं कीअं मोकिले छॾियां? भक्तनि जी सेवा पंहिंजे हथनि सां करण में मूंखे मज़ो ईंदो आहे, नौकरनि खां कराइण में न ईंदो आहे। अॼुकल्ह त माता पिता जी सेवा जे लाइ बि माण्हू नौकर रखी छॾींदा आहिनि। चओ हरे राम। पंहिंजे माउ पीउ जी सेवा नथी पुसाए, भगवान चवनि था न मां कीअं छॾे छॾियां। पंहिंजे भक्त जी पंहिंजे हिन हथनि सां सेवा कंदो आहे, सॼो लंगर था हलाइनि, भोजन था हलाइनि, वरी मालिश था कनि पिया। त्रिलोचन महाराज जी उन्हनि खे स्नान था कराइनि, उन्हनि जी पत्नी आलोचना कंदी, उनखे बि जोर था ॾियनि भगवान। माता माता चई 13 महीना रही पिया आहिनि, चङी तरह सॼी राति कॾहिं निंड न कई भगवान, ॾींहं राति सेवा कंदा हुआ, ॾींहं राति पसीना वहाईंदा। सभु पागल थी विया कि काॾो हे अंतरजामी नौकर आंदो आहे तूं, कमाल आहे, एॾी सेवा थो करे, एॾी सेवा थो करे। भोजन जॾहिं खां आयो आहे खुटे ई कोन थो पियो। जेकी शइ चए साधुनि खे, साधु संत उनजो दर्शन करण ईंदा रहंदा, हिक ॿिए खे ॻाल्हि कंदा, भैया त्रिलोचन वटि छा त नौकर आयो, त कई टोलियूं हुनखे ॾिसण ईंदियूं। अब कड़ी विराए थो, पंगत में कड़ी थी हले, अचानक कंहिं महात्मा जी इच्छा थी, भाई अंतरजामी, हा खीरणी बि आहे छा? हा खीरणी त ठही कोन्हे। अब पुछे तो खीरणी बि आहे? भगवान ॾिसनि था हिनखे त ॾाढी इच्छा आहे, कड़ीअ जे बाल्टीअ मां अहिड़ो गोतो था हणनि हुनखे खीरणी था कढी ॾियनि। चओ हरे राम। खीरणी बि अहिड़ी ड्राई फ्रूट विधल, असली खीर जी बढ़िया कड़ियल, खाए त वैकुंठ पहुची वञे। अरे अरे हिन में त कड़ी हुई, हे ॾिसो खीरणी आहे, ॾिसो। अलाए असांजे अखियुनि जो धोखो आहे। हिन महिल त सभिनि खे चई उहा ॿी बाल्टी हुई, हीअ खीरणीअ वारी आहे। चओ हरे राम। वरी अॻिते विया त वरी कड़ी शुरू। चओ हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त अहिड़ो कोई हिकिड़ो रिकॉर्ड थोड़ी आहे भगवान जी। या तव्हां फाइल खोलियो, भगवान जी लव फाइल खोलियो, या त अरे अनगिनत किस्सा आहिनि। अलाए काथे काथे भगवान नौकरी न कई आहे,
कंहिंजी बैलगाड़ी हलाई आहे, कंहिंजो रथ हलायो आहे, कंहिंजा हल हलाया आहिनि, कंहिंजा बैल हलाया आहिनि, कंहिंजा गुम थियल बैल ॻोल्हे आया आहिनि, कंहिंजी गायूं चारियूं, कंहिंजी खेती किसानी कई आहे। लंबा चौड़ा रिकॉर्ड आहिनि भॻवान जा। भॻवान चवनि था तूं चिंता न कर। अर्जुन जी चिंता पिया कनि, मां युद्ध कंदुमि, ठीकु आहे, लखे माण्हू मरंदा, एॾा माण्हू, पाप कंहिं ते लॻंदो? भॻवान चवनि था तूं चिंता न कर, मां शुच है, मां वेठो आहियां। और तू छा तो समझे, तू थोड़ी तो मारे, ये सब तो मां करे चुको आहियां। अधर्म जो नाश करण जे लाइ त मां आयो आहियां। चओ हरे राम। तो भगवान चई छॾियो त इन खां वधीक ॿी कहिड़ी गारंटी खपे। चवनि था भगवान जी शरण वठो भाई। श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर।